जेकी पहिरियां हूंदा सबक़त करण वारा। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मेराज वारी रात मां मेराज ते वई। पोइ अल्लाह तबारक व तआला मांखे माण्हू ॾेखारिया। पोइ मूं अर्ज़ कयो त मुंहिंजा अल्लाह इहा मुंहिंजी उम्मत आहे। फरमाए न सुहिणा ॿिए नबी। पोइ ॾेखारींदे ज़ियारत कराईंदे पोइ हिकिड़ा मां माण्हू ॾिठा। अॻिते नज़र कयमि त माण्हू आहे, पोइ हिते नज़र कयमि त माण्हू आहे, सॼे नज़र कयमि बि माण्हू, खॿे नज़र बि कयमि माण्हू। नज़र घुटे पई पर माण्हू न पिया घुटनि। अल्लाह पाक फरमाए मुंहिंजा सोना इहा सॼी उम्मत तो मोहम्मद अरबी इन्हनि मां 70,000 अहिड़ा माण्हू आहिनि जिन सां मां हिसाब किताब न कंदुसि। हिसाब किताब न कंदुमि, बग़ैर हिसाब किताब जन्नत ॾींदोमान। तो मदीने जे मीरा आमिना जे लाल इमाम लंबिया अर्ज़ कयो त मुंहिंजा मौला इहे त थोड़ा, उम्मत त घणी आहे। फरमाए सोना हिकिड़ो कढुओ 70,000 वठी वञे, वरी ॿियो कढुओ 70,000 वठी वञे, हिक हिक जे पोयां 70,000 माण्हू मोकिल। तभी मुझे साईं फरमाए मुंहिंजा रब थोड़ा, मुंहिंजी उम्मत घणी आहे। अल्लाह फरमाए सोना जेकॾहिं पोइ बि तुंहिंजी जन्नत में वञण खां उम्मत रहिजी वई त मां अल्लाह पंहिंजी रहमत जा 3 बुक भरे जन्नत में। थोड़ो ग़रीब साहबी उथी बीठो, साईं जन ॻाल्हि कई कि अल्लाह जा रसूल से मुझे लाइ त दुआ घुरो त अल्लाह ताला मांखे त इन्हनि मां करे 70,000 होरियांदा चओ सुभान अल्लाह। नबी साईं दुआ घुरी अल्लाह साईं न मुझे गरीब साहबी उकाशा के उन्हनि मां कर। हिकिड़ो वरी ॿियो बि उथी बीठो, साईं मुझे लाइ बि दुआ घुरो। साईं फरमाइस इजलिस सबक त उकाशा, वेही रहो उकाशो गोए खणी। सो मां हिननि खे थो चवां हे जेके पासे खां वेठा आहिनि न त हिननि खे सबक़त तव्हांखे हे खणी तव्हांखे सुरी अचो त तव्हां बि हिननि सां शामिल। उकाशो अॻ में हुते हो दुआ घुराई, वो ॿियो बि उथी बीठो। पोइ साईं फरमाए त गोए खणी वियो उकाशो। माशा अल्लाह सुरी जो उतो यार चवां मोली खोड़े साहब वांगुरु त LP लॻल अथव। वेझा जो अब तव्हां न था उतो पोयां उथी अचो 1000 ॾींदो मां। भला 1000 मां न ॾींदुमि त 1000 नेकियूं त मिलंदनि। पोइ ये थोरी वञ छा? हाँ साईं घणी वञ न, वेझा जो ये जेके बीठा हो ये बि वेचो कतार में। इंशाअल्लाह बाद में नमाज भी थींदी, सॼी रात रहमत जो मींहुं वसंदो, बुखारी शरीफ जो सबक थींदो। अज सही मौलाना अब्दुल रहमान साहब जे मदरसे मां आलिम फारिग थींदा, हाफिज फारिग थींदा। अज साईं जी दिल ठरंदी, उस्तादन जी दिल ठरंदी, अबे अम्मा जी भी दिल ठरी पवंदी। पर अज उन्हनि मुसलमाननि जी भी दिल ठरंदी जेके इन मदरसे सां तामुन कंदा हा, ज़कात खैरात सदकात। अज उहे भी टिड़ी पवंदा त असांजो पैसो राय कान न वियो, बल्कि असां जेका ख़िदमत कईसीं उन मां गुलाब जा गुल पैदा थिया। आलमनि खे दिसदार बंदियूं कराईंदा, ये न समझो त पटको आहे। इन्हनि जे मथां जन्नत जा ताज रखंदा ऐं क़यामत जे ॾियारे वरी इन्हनि जे अबे अम्मा जे मथां अल्लाह अहिड़ो ताज रखंदो जंहिंजी सिज ऐं चंड खां बि रोशनी वधीक। हा हे महीनो मुंहिंजे साईं जो मेराज जो महीनो आहे, रजब महीनो। जन्नत में कंदा राजन जो नालो रजब आहे, जंहिंजो पानी माखी खां वधीक मिठो, खीर खां वधीक सफेद, मक्खण खां वधीक नरम। जंहिं भी इन महीने में हिकिड़ो भी रोज़ो रखियो हूंदो, अल्लाह पाक उन बाने खे उन रजब नर जो शरबत ज़रूर तयार कयो। ये महीनो अल्लाह पंहिंजे लाइ चूंडियो त सोना महीनो मुंहिंजो शाबान मुअज़्ज़म जो महीनो तो मोहम्मद अरबीअ जो ऐं तुंहिंजी उम्मत लाइ मां रमज़ान मुबारक जो महीनो चूंडियो आहे जेको 11 महीननि जो सरदार। अल्लाह पाक मदीने जे मीर के मेराज करायो, पर मेराज हर नबी के थे, पर अग में इम्तिहान को मेराज
पर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब जेको मेराज करायो हो इनाम जे तौर अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जन्नत सिंगारो जन्नत सिंगार जी वही जहन्नम के ताला लगायो सही लगी विया जिब्रील नबियन के चौथ हलो बैतुल मुक़द्दस में जमाओ थो वन जन्नत में सवारी काए मुझे मिठड़े मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दरवाजे पे पहुंचो 17,000 नूरानी मलाइक भी वर्तियो वन जिब्रील आयो 17,000 नूरानी मलाइक सोनो नबी निंड पयो जिब्रील अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मां तुझे महबूब के कीअं उतारिया सॾु कयां सड़ा या रसूल अल्लाह उठी फरमाई न मुंहिंजा मौला कीअं सॾु कयांसि अल्लाह फरमायो जिब्रील तू सिर्फ नूर जो सरदार आ पर जंदे वयो आयो नूर नारना बिन खाकिन अर्श नहीं फर्जन जो सरदार जिब्रील पंजा नूरानी गल खणी वञो या चप खणी करो मुझे मिठे मोहम्मद करीम जे पेरन जे त्री सां मिलाईंदे मुझो मोहम्मद उथी वेंदो रिवायत में त पर बी में त गल वनी हुजूर जे कदमन सा लगाई दुनिया वारन के रब ॾेखारियो त जाते ता चौथा नूर 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 इहो आ त मुझे मोहम्मद जो बशर जो सरदार आ उन जे कदमन ते नूर किरियो पियो आ ऐं नूर गुलाम बणजी आई साईं जा पर जिब्रील न पियो साईं उठ न सही अल्लाह जी ज़ात जो कसम जन्नत में एडो मज़ो ना है जेडो मोहम्मद जे कदमन में मज़ो तो अचे सही फरमायो शाजी रात आज से उरूज मेराज जी रात वसल विसाल जी रात आशिक के पंजे माशूक सा मिलान जी रात ओ वडन नगरा जन इलाके जा गैरतमंद मुसलमान तवज्जो कजान दुनिया वारा चवंदा था अल्लाह आशिक मोहम्मद माशूक ये न चए जाए छो त आशिक मोहताज आशिक जाए आशिक कमजोर आशिक मजबूर भली केडो भी कंदार ऐं आशिक माशूक जो चवण वठंदो आहे जेकॾहिं चवंदासीं अल्लाह आशिक आ त पोइ मोहम्मद अरबी माशूक आ त पोइ अल्लाह जी जेका सिफ़त आहे न मुख्तारे कुल जीअं वणेसि तीअं करे पोइ उहा ख़तम आहे छो त मजबूर आहे जिया नबी सही चवे हिं कर हिं कर हिं कर अल्लाह जा त इख्तियारात खत्म इख्तियारात कन्या ॾाढा नथा ॻाल्हायो मुख्तार कुल केरा जिया वणेस तीअं केर करे केरा बाबा यो अल्लाह पाक मोहम्मद आशिका अल्लाह माशूक वो भी दुनिया जो कानून आ त आशिक बंद कंदो आ तहां कुरान जा परवाना हुयो वडड़े माण्हू हाजरे कुरान जो आए शुरू जो त डोड़ंदा था अचो अबू बकर नबी जे दरवाजे पे उमर नबी जे दरवाजे पे उस्मान नबी जे दरवाजे पे अली नबी जे दरवाजे पे बिलाल नबी जे दरवाजे पे सवा लाख सहाबा मिठे मोहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे पे इतो हाजी साहब लख रुपया खर्च करे मक्के वञन था त मदीने भी वञन था त मेरा जवारी रात मुझे मिठड़ो मोहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सतई आसमान पार करे मुझे माशूक रब जी ज़ियारत करे आए चौन सुभान ये फकीर भी आने आयो मां लाड़काने वारो बुधी हां कौन जो है ओए कौन चौने सा बोलू अल्लाह मां वारी ब्रेक आना चौ सुभान अल्लाह पानी गोरा बना आली दल वाट चौ सुभान अल्लाह चौ तो मच्छरन के भी अजो खबर पई ये ओचतो हलियो वने तो पानी तो होजे हां सही तो ने के अंदर निकाल करे छडियो तो पाणी निकरंदो सुबह अबे जा कंदा हां सही साईं जन होजा सवारी आई साईं उरूज ऐं मेराज जी रात आ वसल ऐं विसाल जी रात आ आशिक के पांजे माशूक सां मिलण जी रात साईं जन वुजू फरमाए सवारी ते आया सवारी सिंगारन
जन्नत में पाक नबी इमामुल अंबिया सरताजुल अंबिया जले सवारी देवे अन प्या जो नालो बुराक बुराक याने बरकमा वर्तल विजोई बिजली जिते नजर दी पवे सो ते विकते रखे साजन ने चढ़े सट्रप पी दे कुड हदीस पाक में चे तो मोजो दिल पर नबी सुनो अबू बकर सिद्दीक उमर फारूक उस्मान गनी ओ तो जबल ते चढ़या हा ओ तो जबल भी खुशी में हले भयो मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के लतानी करे फरमायो उसको तो या ओहद व इन्नमा अलैक नबिय्यु व सिद्दीक व शहीदा जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूसा इन साल कद मदीने हलंदो अया जेको ॾाढा चवंदो हिन रमज़ान में मां वञा थो मूसा हलंदो पैसा पाण भरींदो हा साईं इंशाअल्लाह केर ॾींदो या बि ज़रब ॾाढा लॻाए मुझा मौला तो के रड़ियूं करे चली ॾींदा मुझा अल्लाह ने सभिनी खे मको ऐं मदीनो घुमा अल्लाह रमजान में मदीनो घुमा अल्लाह रमजान में मदीने में बरकतूं ॾेखा हाँ साईं जन उथिया हुजूर फरमायो ओ जबल चुप कर हेरे ओरे न थी तुझे मथा हिकु नबी को सिद्दीक ब शहीद हजरत उमर नारो खयो काबे जे रब जो कसम उमर कामयाब थियो जो मिठे मोहम्मद करीम जी ज़बान मुबारक ते थी तो उमर शहीद अल्लाह अल्लाह ये दाची भी है बुराक भी रब दे जिब्रील चेस उसमत या बुराक फवल्लाहि मा रकिबक मिसलो ओ बुराक चुप कर रब न दे कुड न दे अल्लाह जी ज़ात कसम इन इंसान जेड़ो तो पे स्वार्थ आन वारी क़यामत ऐं स्वार्थी दे दादा साईं साईं जी सवारी बुराक चयो जिब्रील चयो तुझो मकसद छा है हुजूर के केराइंदिस अल्लाह जी ज़ात जो कसम जो सोनो सवार तो थी न ये वडे एक मकाम वालो शख्स त बुराक चयो त इन करे त ट्रप थो ॾियां खुशीअ में इन जे करे अलाए केतिरा बुराक जन्नत में भी था रब सभिनी मां चूंडे मोहम्मद अरबीअ जे सवारी जे लाइ मांखे चूंडियो आहे मां खुशीअ में ट्रप थो ॾियां केतरा मानू ने डंगराजन जे होटल दे वेठा ने के काथे वेठा ने तू खुशी में चो सुभान अल्लाह जो सबनी मा चूंडे तो के कुरान ॿुधरा भाई हां पूरा कवांगो साईं जी सवारी हली हलंदे हलंदे हिकड़ी जाइ ते जिब्रील चयो सोना लहो नमाज पढ़ो साईं लचा नमाज पढ़ो जिब्रील गुलाम आका को सवाल तो करे साईं मेराज जी हदीस वडी आ साईं तवा केड़ी जाइ ते नमाज पढ़ी साईं कावड़ न के तू गुलाम तू वरी मुखा वधीक जो एडो तो सवाल करी अजो के कई मुर्शिद का मुरीद सवाल करे तो कुट न सेड़ो जो महीनो ही न उठे आसाने चाहिए साईं का तो सवाल करे साईं जी मर्जी आ पान फरमायो न जिब्रील आओ त के आयो ही ना या केड़ी जाइ आ जे सही यसरब अन करीब तवा इते ईंदो वडन नगराजन जा मुसलमानों मोजो साईं साल का बाद में मक्के वारन मोजे दिल पर नबी सोने नबी के मक्के में रहण न दिनो छो त ॾींहों ॾींहुं मुसलमान वञन पिया वधंदो अबू जहल मीटिंग घुराई अरे कुछ कयो छा कयो हिकड़न चयो कतो ताल कात कयो हिकड़न चयो ना ना गोठवा कढोस पर अबू जहल चयो मां त ये तो चवां त घर घर मां माण्हू कढी रात जो दरवाजे ते हली करे ओच तो हमलो कयोस खत्म करे छॾियोस नऊज़ बिल्लाह जी जान छुटी पवंदी इहो मकर करे हुजूर जे दरवाजे ते रब मोहम्मद करीम के जिब्रील के जरिए बुधाए अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे मिठे मोहम्मद रबी के जो सोना इन्हनि रित
युसर थी भई रब तो कुरान में फरमाए तवाइद यमकुरु बिकल्लदीन कफरू लियुस्बितूका औ यक़तलूका औ युखरिजूका व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। बाबा मां लाड़काने जो समझो था मां का तो जो वो लाड़काने में मुझो शहीद बाबो रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो तो सुभान चलो मां के न वणंदी आ सुभान अल्लाह मुझे रब के भी ॾाढी वणंदी हां सेक लगल मौन जो तरबियत याफ्ता अल्लामा शहीद रहमतुल्लाह ओ काफरन चयो तो मुसलमान वणंदा वधंदा जी अजो चवंदा ना बा मुल्ला वधी अल्लाह जे मेहरबानी से हिन साल तवरी एदा जलसा जान खत्म बुखारी जा एदा जलसा जो लाड़काने दे जामिया इस्लामिया में 95 कुरान जा हाफिज 18 आलिमियानी खुशी में चो न 35 आलिम इया नजर कर हे हुकूमत वाला चंदा मुल्ला वधिया मारी चंदा मुल्ला जी मुखालफत न कयो जी कंदो तिया वधंदो हां अजी दिसो दे साईं वडन नगराजन में अची मानू त गणियो न अया दखल कहीं दी न ओ दोस्तो साईं जे ये कत्ल जे लाए आया अल्लाह फरमाया मुजा सोना हिन निकलने रिथरी थिया मकर क्यों पांजे बिस्तरे ते अली के सुमार अबू बकर सिद्दीक के दरवाजे पे वन मक्के के अलविदाई कर अबाना घर छड़े मुजा हबीब तुझे रण दे लाने मको नाए सही तुझे चांजा दुश्मन थी पिया ते मुजा सोण अल्लाह अल्लाह मदीने जे मीरर रो कहो मुजा मौल बाकी वन्याए वडा वडा तोड़ा पानी भी थोन रब फरमाए मुजा सोना यो कम मुझो घबरान वारी मां मुठ पर वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा ओ मुझा दिल बर वारी मां मुठ पर करे हनेन तू तो चुट्यान मां अल्लाह ते हजरत अली अब एकड़ी गाल बुधायो वाइने 24 साईं जे जिंदगी में वडे में वडो सफर जो रातियों घणियों बाबा घणियों एक मेराज वारी रात भी हिजरत वारी रात मेराज वारी रात भी रफीक मिलियो मेराज जो सफर भी मक्के का तो हिजरत जो सफर भी मक्के में वडा सफर मेराज वारो सफर भी रात जो हिजरत वारो सफर भी रात जो मेराज वारी रात भी रफीक मिलियो हिजरत वारी रात भी रफीक मिलियो मेराज वारी रात भी सवारी मिली हिजरत वारी रात भी सवारी मिली तंजे करे बिनी के गडाइंदो तो ओला पो जेस ताईं पुग चो सुभान अल्लाह हां पाक नबी इमामुल अंबिया वारी मां मुठ भरी वजालना मिन बैन अयदीहिम सद्दन व मिन खल्फिहिम सद्दन फागशैनाहुम फहुम ला युबसिरून तकाजो कर रहे अल्लाह तो फरमाए मुजा दिल पर हने त तूफान मचायान तूफान मचिए वारी वारो तूफान अखिल में ची एक बेसा बालन तक गाला कर लगाई अल्लाह अल्लाह मुझे दिल पर नबी सोनो नबी नबी जो पत्तार नबी आमिना जो लोल मुरकदा मुरकद हजरत अबू बकर सिद्दीक के दरवाजे पे आयो दरवाजो खड़कायो जी 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 कंदो हजरत अबू बकर सिद्दीक निकली आयो हो वडन नगरात जा गैरतमंद मुसलमानो कायनात जे सरदार फरमायो अबू बकर जी मुझा दिल पर जागे गयो आओ मुझा साईं निंड नहीं दी थई साईं दिया छोटो जागो साईं तवा चो हो करे करे काफर सा का मको छडाईंदो उन रात का वठी करे अज रात ताईं महाराज निंड न कंदो
मता मुझो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची वने ईमान रे भयो हो हुजूर फरमायो अबू बकर वो रात अची वया जैसे मां तो बारो ही हाजिर आया न समझी काहिया कयो जेको अचे उन दे ॾिसो आज घुमे के दोला बजंगू न तो पूरी पांच ने ॾिसो मुखे भी यार आया हेॾे मूं ॾे ॾिसो अला सफ़र करे वॾो अल्लाह सां रात जो बब्बर सीधा टे टे जलसा रोज असां थकलऊं तव्हां अॼु आया रोज टे टे जलसा चार जागो था न हाँ बा जेके मगरिब जो नमाज मगरिब खां बाद में तव्हां वेठा हो न उहे हथ खणो माशाअल्लाह माशाअल्लाह माग में एक तमी दा बदी जेके मगरिब खां बाद में निंड था कयो सोर में चई वे को भी हथ खयो माना सवारे माना ये तो गाओ हले अंधी ऐं जंडो भला जेके जागो था तो सुभान अल्लाह न जेके जागो था न तो निंड अथव सजी रात वेहणो थई सजी रात कुरान पढ़बो रहमत थी नई सुबह जो घर वींदे खुदा जी ज़ात जो कसम ॿिया चवंदे कुछ खयूं आ ऐं कुछ खयूं आ कुछ खाली वञो इहे चवंदे त खयूं भी ना खाली आ मोटाया घर तो फरमाए भरे करे मोटाया तो कुछ लेके आओ कुछ लेके जाओ कुछ खणी अचो कुछ ॾेयूं वञो पर ही कुरान वारी मजलिस आ अल्लाह जो घर आ जो रब तो फरमाए अचो खाली वञो तो भरे छॾियाऊं गुनाह छाणे छॾियाऊं कम क़यामत ॾियारे इहा ई खड़ी ईंदई घणियूं गुज़री वे हा साईं फरमाए अबू बकर जागे बि सही आ साईं फरमाए पोइ हलणो आहे चइसि मां तयार ॿुधो इहे बि न चई साईं मां बचड़ा नंढड़ा सलाह त कयां न अबो मां पोड़ान जीअं तव्हां सलाह करे करे मस पुगाओ अञा ॿिया न आया आहिनि उहो सलाहुनि में वञूं न वञूं राति वेंदी अल्लाह साईं फरमाया ठीकु आहे हलिया हलंदे हलंदे हज़रत अबू बकर खे मदीने वारे साईं फरमायो अबू बकर पंध वॾो आहे निकिरणो आहे मके मां रब चयो आहे अल्लाह जो आसरो घणी करे निकाहूं पर यार सवारी हुजे हा त ॾाढो भलो चओ न सुभान अल्लाह हज़रत अबू बकर जो सुना सवारी त आहे हेॾे भी तक नजर त न आई मदीने जे मीरा मिना जे लाल इमाम लंबिया फरमाया अबू बकर जी मुझा दिलबर सवारी नजर न थी अचे अल्लाह अल्लाह ओ वॾनि नगराजनि जा मुसलमानो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हेठि वेही चवे थो सुनो अबू बकर सिद्दीक़ जा गुलाम मोहम्मद करीम जी सवारी आ दादा साईं हेठि वेठा हज़रत अबू बकर साईं खे खयो अल्लाह तव्हांखे उहो जबल ॾेखारे मां ॾिसी आयो साईं साहब अब्दुल अलीम साहब भी ॾिसी आयो तव्हां बि घणा ॾिसी आया हूंदव जे न ॾिसी आया त अल्लाह हेल ॾेखारियो हा साईं वॾो जबल आहे मां जो हेठि बि हीअं जो नज़र कई त ख़ुदा जी ज़ात जो कसम मां चयो सोना सिद्दीक़ सलाम आहे तोखे हाणे त रस्तो ठहियल आहे हाणे त रस्तो ठहियल आहे हाजन के बोतल पानी जी आहे पौणा 2 कलाक 2.5 कलाक लगंदा साह पटींदा ता वञन पाण के न था गणी सघन वारे वा सोना अबू बकर साईं मां घोर वञाए जो साईं के मथे खयूं तो वञे साह भी न पटई वरी करे मथे खणी हक त इहो हो न कोन तो हक त इहो हो न हज़रत अबू बकर थकजे अबा पर हज़रत अबू बकर साईं के लाए हुजूर के चए तो साईं तवां थकजी पिया हूंदव सुभान अल्लाह मुरे मुरे ॾिसो सुभान अल्लाह चे साईं तव्हां थकजी पिया हूंदव साईं तव्हां थकजी पिया हूंदव तव्हां बीहो त मां अंदर वञा इंतजाम कयां तव्हां जे आराम जो वाह वाह आशिक ॾाढा पर हज़रत अबू बकर साईं जो आशिक मिलण महाल वयो सजे गार जी सफाई करे सोराख वगैरह सब बंद कयई कपड़े जो टुकड़ो दीदो तो वने पत्थर दीदो तो वने हेडे मुंडे तवज्जो कयो
हिकड़ो सोराग रजियो जेके खुड़ी दई चवे तो सोना चो तवां जे लाइ मां बिस्तरो तैयार कयो। अल्लाह अल्लाह। हजरत अबू बकर जी गोद कायना जो सरदार हजरत अबू बकर जे गोद में सुम्ही पियो। हजरत अबू बकर ये चवंदो हो त अन्नज़ुरु इला वजह रसूलिल्लाह। अबू बकर जूं अखियूं जन सोना मोहम्मद तुंहिंजो चेहरो जे वेठो ॾिसां। अल्लाह अल्लाह। यार तवजो कयो हज़रत अबू बकर जे गोद में मिठो मोहम्मद नबी सुतो पियो हो। ओ वतन नगरा गंगा मुसलमान हो छा वो मंज़र होवे जे आशिक जे गोद में मासूक जो चेहरो पियो होवे आशिक वेठो ज़ियारत करे एठो तो तकी ॾिसे हिक हिक शइ खे बुध बुध हीअं वाह सोना वेझो वेझो नबीअ जे चेहरे जी दर्शन करण वारा चार गोद थे। घणा गोद चार। साईं जावा अमर आमना जो गोद। साईं जन बचपन में मक्को छॾे वञनि त अम्मा ॿार खणंदियूं हुजनि अम्मा हलीमा जो गोद। साईं जन वरी मक्को छॾे दीन इस्लाम जे ख़ातिर जॾहिं लॾियूं था वञनि न पाण कख छॾियूं त गार जे अंदरि हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो गोद। पर सफ़ा दुनिया खे अलविदाई कयूं था वञनि त अम्मा आशा सिद्दीक़ा जो गोद। अम्मा थी फरमाए मुंहिंजे गोद में साईं सुता पिया जॾहिं दुनिया में आख़िरी वक़्तु हुयो त हुज़ूर फरमायो त आशा जी मुंहिंजा आका गुस्ल कर त मां गुस्ल कंदुमि पाणी गरम कर। अम्मा थी फरमाए मां पाणी गरम करे हुज़ूर गुस्ल कयो पर मुंहिंजो भाउ आयो अब्दुर्रहमान जंहिंजे तने ॾंदड़ हो। हुजूर फरमायो आशा मां ॾंदड़ ॾींदुसि। अम्मा थी फरमाए मां ॾंदड़ वठी भाउ खां काका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो। हुजूर फरमायो आशा हाणे उहा चबाण वारी वसियत कान्हे। साईं जन फरमायो आशा तूं चबाड़े ॾे। अम्मा थी फरमाए मां चबाड़े नरम कयो ढोण थी वञे। अल्लाह अल्लाह। हुजूर फरमायो मुंहिंजी राणी जी मुंहिंजा काॾे थी वञे से मां ॾंदड़ चबाड़े धोई अचा। हुजूर फरमायो ना 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 आशा चबाण खां बाद में धोण जी जरूरत न आहे तुंहिंजो चबाड़ियल मां मोहम्मद करीम लॻाईंदुसि। अम्मा थी फरमाए साईं ॾंदड़ लॻायो वुज़ू कयूं गुस्ल कयूं आया खट ते मुझे गोद में अम्मा फातिमा ज़हरा एॾा बीठी कायना जे सरदार अमड़ खे सड़कियो अमड़ हेॾे था। अम्मा फातिमा थी इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह लिखियो। अम्मा थी फरमाए मां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबा साईं जे चपड़न मुबारकन ता पंहिंजो कन आंदो। मुंहिंजे बाबा मांखे चयो अमड़ ओ मुंहिंजी अमड़ जी मुंहिंजा बाबा अमड़ तुंहिंजो अबो हाणे अल्लाह ॾे वञण वारो आहे मूंखे रब अख़्तियार न त जेतिरा साल चओ त मां उमिरि ॾियां पर मुझे रूह लब्बैक कई अमड़ बस चंद घणे जो मेहमान है। अल्लाह फरमाए ओ मुझी अमड़ मुझे वफात का बाद में रो जाए अम्मा मथे में मिट्टी न विझ जाए अमड़ी सीने पाजे के थक न जाए अमड़ सीनो चाक न कजाए अम्मा पार न कट जाए। अल्लाह अल्लाह। अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे अखिन मुबारकन मां गोरा निकरी पाण फरमाए ना 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 मुझी अमड़ न रो अम्मा ओ तू त मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो सय्यदतुन निसा आलिल जन्नत फातिमा ओ मुझी अमड़ न रो इन सजे आल बैत मां पारा पारा जन्नत में ओ मुझी अमड़ न रो इन आल बैत मां सबनी का पारा पारा जन्नत में मूसा तू मिलंदी दरवाजो खड़कियो। अम्मा फातिमा जे अखियुनि मां नीर वहनि था। अमड़ फातिमा दी चवे माण्हुनि जो हाल त ॾिस अबे साईं जी तबियत सही न आहे हाणे था चवनि मसला पुछण हाणे ॿुधो ॿुधो साईं जन फरमायो ओ मुंहिंजी अमड़ ये मसलन पुछण वारा न अथई जिब्रील आन सां गॾु इज़राइल इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह लिखियो मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अमड़ यो जिब्रील आन सां गॾु इज़राइल थोरो तवजो कर मुड़े
साईं फरमायो जिब्रील आयो मथा भी चवे तो साईं अल्लाह तव्हां खे सलामत हो दे चओ न साईं अल्लाह दो मुझो हबीब मुझे चंद लाइ तैयार त मुझे महबूब जो पाक करो तईब रो ताहिर रो रब करीम जे अॻियां पेश कयो पाण फरमायो जिब्रील लबैक या रसूल अल्लाह भला दे ख़बर साह तू त न कढंदो आओ मुंहिंजा साईं ओ इज़राइल कढंदो वो मुंहिंजे पोयां लिख बीठो अॼु ॾींहं ताईं कंहिंखां मोकल न वरिती अथई न वरी कम ताईं कंहिंखां वठंदो पर मुंहिंजे रब चयो त सच इज़राइल मुंहिंजे हबीब मुंहिंजे महबूब मुझे मिठड़े मोहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इजाजत वठंदो कि मुझे अचण जे लाइ तैयार त मुझे महबूब जो पाक रो तईब रो ताहिर रो मां रब करीम जे अॻियां पेश कयो अल्लाह अल्लाह इन नगरा जा मुसलमान मुझे साईं फरमाए चोस बार निकरी बीठो पाण फरमायो इज़राइल जी मुंहिंजा साईं तू माण्हुनि जा साह खणंदो आहे हओ मुंहिंजा साईं भला सागर में का तकलीफ सोनो आलमन के न थी गई हाफिजन के न थी गई नमाज़न के न थी गई शहीदन के न थी गई बाकी गुनाहगारन के जरूर थी गई अल्लाह अल्लाह ओ वदन नगरा गंजा गुनाहगारो बुधो हुजूर जो प्यार गुनाहगार केड़ा प्यार तो असा जो नबी हरीस तो फरमा लक़द जाअकुम रसूल मिन अंफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम अल्लाह दो जे मुझो नबी हरीस माल जो हिरस न तस बंगला ठाया न हिरस यो तस उम्मत वधे चो न सुभान अल्लाह तने जैन तना का हुआ तवालद हुआ तकासरो निकाह कयो बार घणा जणो ताके मां मोहम्मद दी उम्मत वधे अब क़यामत जे ॾियारे 120 सिफ़ूं हूंदियूं माण्हू जेका अल्लाह जी मखलूक सॼी इंसान जा ओ मैदान हितां कोनी नौ शहर ताईं हूंदो बस समझो वॾो 120 सिफ़ूं पाण फरमायूं 80 सिफत मां मोहम्मद करीम जी उम्मत होंदी ए वरी जे दो बच्चे ही अच्छे ए दवना ने भागा चंद्रा नबी साईं उम्मत जा दुश्मन वधायो हुजूर फरमाए इज़राइल मां मोहम्मद रूह कब्ज़ कर वो तो गुनाहगार हुजूर फरमायो जेके मुझे गुनाहगारन के तकलीफ देनी थई जेका मुझा कमजोर उम्मती उन जी भी तकलीफ जेका देनी थई अजो दे मोहम्मद करीम के दे मुझे गुनाहगार उम्मत के न दी जाओ खुदा जी ज़ात जो कसम नबी के उम्मत इते अम्मा साजे गोद में साईं जन दुनिया में बुरको मत इते अबू बकर सिद्दीक जे गोद में हजरत अबू बकर सिद्दीक साईं जे चेहरे जो मुतालो तो करो बिना नाग डंग तोड़ो चवेस दो ओ भगजी बोलो असा सजंग छो जो थी थई असी मुसाफिर आम गुलाम ना उठी खोर ना पता चले तो घुड़ी परे कनो न बच्चा बार छड़े आयो अबो अम्मा छड़े आयो घर छड़े आयो कारोबार छड़े आयो ओ कुड़ी खाई वन तुझे हवाले मैं चरंद में गोदा तोके खबर ना है मुझे गोद में केर सुतल्ला नजर कर तो 1.25 लाख नबियों जो इमाम सुतो भयो दादा तो जो सुभान अल्लाह अल्लाहुम्मा दीनो देखा रही इन साल गले जा चप्पा बंद हां बंदन त मामा में कपाई वना मता लाख रुपया की चीमे पे तू लाख खर्चो करे वन मोटी जो अल्लाह जी ज़ात जो कसम 2 लाख न देई दे चे दींदो साईं दींदो हां हजरत अबू बकर जे अखिन में मुतालो पियो करे न तुझा घोड़ा गलन ते दा पहुंच हजरत अबू बकर के जने नांग डंक हया ना घोड़ा किरया हा ना तबे अदन वज़हा वारे चेहरे पे अलम नशरह लक सदरक वारो सीनो
वला तादो इना कानो हमारी अखियों मुबारक वलिसानो वशफतैन वारा चपड़ा मुबारक। अबू बकर हुजूर के चेहरे के तके दो उलमा फरमायूं तो हजरत अबू बकर सिद्दीक जे गोद में मुझे सही जो चेहरो ये भयो हो चेहरे ते खुलल कुरान भयो हो अल्लाह अल्लाह सजन फरमायो छागल बच्चा याद आई न मुझा सोना मां घोरे छड़े अबू अमा से तुझे कदम ता घोरो छागल सही कहिड़ी सया जे अबू बकर सिद्दीक का नबी दी खुशो हुजूर फरमाए ना यार ना ना हे तई न थीनो हे रब जो फैसलो अल्लाह अल्लाह हर नबी के सिद्दीक मिले जनाबे मूसा नबी जो भी सिद्दीक जनाबे ईसा नबी जा भी सिद्दीक एक जो नालो सादिक बे जो मज़दूक पर मुझे मिथले मोहम्मद साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिद्दीक अबू बकर पान फरमाया अंत सिद्दीक तू सिद्दीक पान फरमायो नबूवत का बाद में दर्जो सिद्दीक जो ओ वलन राजन वारो इन उम्मत में सिद्दीक घणा मिल गई पर सिद्दीक अकबर हिकड़ो जंजो नालो अबू बकर पान फरमायो पैर कढो अंदरा पैर जो कढो रंग जो कारो नियत जो कारो लिबास जो कारो अकुल जो कारो निकरी आयो अल्लाह अल्लाह हुजूर फरमाए हेडे दुआ मुबारक हज़रत अबू बकर सिद्दीक सैयदे कुड़िया के दो लगाओ खुदा जी साज कसम हज़रत अबू बकर से फरमाया तो जन ना गदम गई को न हया डाडा तो चो सैयद फरमायो एलिया कुड़िया के लगी या हुजूर जी लिब मुबारक हज़रत अबू बकर सैयद कुड़िया के लगी जहर खत्म। जाबिर साईं जे घर में देगड़ी आई अटे में पई त 1400 साहब मानी खाई को खत्म करे धो करे न भाजी पई खोटे न मानी आया दादा आया कता तो साईं जे अखी के तीर लगो साईं ने तारो अखि पर की लिब लगाई त अखि जेड़ी सोने मौला अली जे अखि में सूर पयो साईं फरमा से हेदिया ये लगाए करे जो अल्लाह अली जे अखि में सूर पयो लिब मा तो लगाया दर्द तू दूर करे चौन सुबहान माल हक दी वडो वाक्यो मेराज जो भी हिजरत जो भी वडो सफर वडा दुखड़ा मुझे साईं के आया वडा अग में तो जने तो ही जो ऐलान के तो मानो पत्थर है सोना दुखड़ा आया थई हिते यसरफ अन करीबी में हिजरत कयो वञनी था अरे मक्के वारन मुझे साईं के मक्के मां लदायो और मदीने वारन के खबर पई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जम जो तवज्जो कदो हर को बे जो बारी दावत मां खाराइंदो मौज वाह यार मदीने वारो तवा जी हुजूर सा मोहब्बत खुशी में न तामा बनो बद मैल बार मदीने का मोटी वजन अज भी ना आयो अजन जे चुठन ते जणिया भी तो पते का नजर जो वडन के तो खुशी पर ननन बारन के भी मक्के को मदीने जो नदियों छोकिरो बनी नचार जो कबीलो उन जो छोकिरो एक बे के जो रात छडे आका साईं दो जी अमर गाल कंदी मक्के मां मुजो साईं दो अल्लाह जो तादलो नबी तो हसीन जमील नबी तो रहमत भरो नबी तो अखलाक जो समंदर नबी तो अजीम नबी तो वाह जो नबियों छोकिरो एक बे के भी जवन दरात छड़े अल्लाह अल्लाह आओ बेली खदीजे चोटी दे भी तो अया जो नजर कनो परे कांदा जी दिए थे एगो जवान जंजी महार दाची जी हथ में एगो सोहणो जवान दाची दे वेठो वण जे ताजन दाची गुजर थी करे वण जी छाव चेहरे के थी वरी जने बाहर दे निकरे महसूस दो थे जन आसमान वारो सिज लई उन सोने दे चेहरे में चक्कर तो काढे अल्लाह अल्लाह साहबी चौंदा जने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा हो असा हुजूर दे चेहरे के दिसंदास का अन शम्स तजरी फी वजही जन आसमान वारो चंडो साईं जे चेहरे में तो घूमे बनदा एक दाह गई ओ मदीने वारो सुभान अल्लाह
हजी दे चोटी दे बीठो मदीने वारो अची वियो काथे आ ओए परे को ॾिठो हाउ हज़रत अबू बकर सैयद में महारा मुझो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम डाची दे सवारा खुशी मदीने वारा खुशी वाह जी खुशी शादा जवन तलाल बद्र अलैना मिन सनियातिल विदाई चलो सुभान अल्लाह दादा बच्चो वजब शुक्र अलैना मा दआ लिल्लाहि दाई विदा जे घाट में चोरी जो चंद ज़ाहिर थियो अल्लाह अल्लाह रब जा शुक्राना कयो क़यामत ते रब जो थोरो न लायो जो मक्के वारन का खसो मदीने वारन के मिठो मोहम्मद मिली क़यामत तक मिली अल्लाह अल्लाह तवज्जो कजो नबियो छोकरो रोण दियो जो वचन हुजूर जे इस्तक़बाल जे नहनु मिन बनी नजारी नहनु मिन बनी नजारी नहनु मिन बनी नजारी या हब्बस मोहम्मद मन जारी वाह जो नन्हे छोकरों को एक बेसा मिली करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे अगे साजो चवनसी बनी नजार जो छोकरियों आयो बनी नजार कबीलो उन जो नन्हे छोकरो रोण दियो आयो नहनु मिन बनी नजारी या हब्बस मोहम्मद मन जारी असी बनी नजार जो छोकरियों आयो एड़ा साजा भाग भला जा वो असा जे बारे में ॾिठो मोहम्मद अची वियो आहे ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह बस मूंखे कलाक थियण वारो तो मां जल्दी तो ख़त्म कयां चओ सुभान अल्लाह वजंदा साईं मुझे घर हो साईं मुझे घर हो तो साईं मुझे पाण माना उन्हनि जो इहो अक़ीदो हो त जे हिन ॾे वेंदो त मूं ॾे न हूंदो जेके दोस्त चवंदा हर जाइ ते हाज़िर नाज़िर मेराज बयान थींदो त अक़ीदो ठहंदो हां न त मेराज छाजो सुबहानल्लज़ी असरा चओ न अग में अल्लाह तबारक व तआला पाण ने निस्बत पाक फरमाइंदा सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला ॾाढा नथा जो नौशरे वारो लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर पाक वज़ात अबका जी ॾाढा जै पांजे बाने मोहम्मद रबी के सैर कराए बैतुल्लाह गांधी करे बैतुल मक़दस ताई माना बैतुल्लाह गांधी घुराई माना बैतुल मक़दस में न हुयो न मक्के में हो तो मदीने में न हो तो चाहे मुंडे हल हो तो चाहे मुंडे हल साईं फरमा अबू बकर जी मुंडा दिल पर हां जे हिन लंदा अब मुंडे ॾिसो साईं कारी मोहम्मद अशरफ भुरड साहब मुंडे ॾिसो साईं मुंडे हलो हो साईं मुंडे हलो पाण फरमायूं तो ॾियण में सदो को कंदो हिन तंहिंजे करे डाचीअ जे कंध ते महार रखियसि हाणे छॾियूं था हाणे वागा थड़ीअ जे हवाले चवण सुभान हाणे वागा कंहिंजे हवाले धड़ीअ जे हवाले जाते हुकुम कंदुसि वेहंदी मां उन जो महिमान 3 ॾींहं हिकिड़ो रणी पियो करे 3 ॾींहं अल्लाह मोहम्मद मादे मोहम्मद मादे खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे गलन मां घुमंदी 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 उन गरीब अबू अयूब अंसारी जे दर ते अची वेठी वारे वायर अबू अयूब अंसारी तुंहिंजा भाग खिले खिले भी तो खुशी में रोए भी तो लगे चइबो न चयो मां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची विया बेड़ा पार थी जिब्रील चवे तो यसरब वरी हिते नफल पढ़ो तूर सीना जबल बैतुल
मुक़द्दस में सवा लख नबी बीठो सोनो को तबे जाना चवन या गाल भी हदीस में लिखल मरहबा 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 बिल अख साले वन नबी साले भली आए असांजा भा नबी साले भली आए सबनी हाथ मिलाए जिब्रील आज़ान दिनी टाइम मुझे पूरे मेरा जके बस ये मुख्तसर करे तो हुजूर जो मेरा तमाम बंदे अल्लाह अल्लाह ओ मुसलमानों कलमे वाले सजन नमाज पढ़ो इतना मुझे सही जो सफर हले अरे वो आसमान तो बनो छो सतो इतने बड़ा वाक़या देखा रहे हो अज़ाब देखा रहे हो वो मानू देखा रहे हो एक राजा पे तब ना गु ना गंदर बलाओ सही है के जिब्रील जो सोना ये तुझी उम्मत जा व्या जो खोर एक मानू नजर उखाड़ा नंगा आओ अग्या भी कपड़े जो टुकड़ो बुगया भी मलाए जन्नत में चाहबो कंट्रोल नहीं दाता वतन जिब्रील के कैसे तुझी उम्मत दो तेरे 2000 दोहारी साई ये मानू थे रबल के माल नो पर ना माल पाजे मा ज़कात न कदनो वरी मानू नजर मरदई मायो किन्नो गोश्त पयो हो मटमूदार उनके ब्या खाएन किन्ने के एदा खुशबूदार पकल था वो गोश्त जिसम ज़ीनब पान फरमायो जिब्रील ही के कैसे तुझी उम्मत जा मरदई मायो केरे 2000 डोर साई ओए माई हुन जिन पाजन मुर्शन के छड़े करे रात वनी बिन सा मुहकारो कयो ए ओए मर्द जेको हक छड़े हलाल छड़े हराम ने वीनो हुजूर फरमायो वदा वाक़या नजर सत्य आसमान का भी मत अर्श मुअल्ला दे अल्लाह अल्लाह हुजूर जेको आ जुती लांगे इरादो कयो असा जो नबी इल्म में भी आला वाक़न नबी की नफी खल्क़ी व फी खुल्क़ वलम युदानु फी इल्मी वला करमी आओ सभी नबियन का इल्म में भी मत एहसान में भी मत अखलाक में भी मत हुजूर ते बापा ने जुटी लाओ सो तो मूसा का ला रहे ये न तमा के भी अकल दे दलायो कायना जो सरदार जुटी ला जोरा दो तो होना आवाज आए ओ मुजा हबीब ओ नबियन जा बदर नबी ओ यतीम जा यार नबी सोना जुटी न लो जुटी सो दो साई तो मूसा के जो तो जुटी लो अल्लाह फरमाए मुजा सोना ओ मूसा हो तू मोहम्मद सोना तू जुटी पाई हो मुझी जुटी अर्श के लगे मुझे अर्श मतवारो बंगी वने ओरे मूसा का जुटी ला रहे हम इन जबला ते मुझे नूर लगे मूसा जो कदम लगे मूसा जी अजमत वदे असा जो बतन जमियत उलमा इस्लाम मारे जो अकीदो नबी मोहम्मद करीम सैयद जुटी मार शान जो अर्श का मथे आहे लता जो सुभान अल्लाह जागो तो भैया तकरी नारो तानो मारे साम नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर साईं के भी मशरन तन कयो मां जागायो मां चो सुभान अल्लाह अया मथे सिदरतुल मुंतहा ते मुझो साईं पहुतो तो जिब्रील भी पेड़ कलू भी सही असाना अल्लाह छो हे ये की बेवफाई करने वाले सही फारसी वालों चाहे तो अगर यके सरमूह बरतर परम अगर यक समूह बरतर परम फरोग तजल्ला बेसोजद परम सोना ता एक बार सुनंदम मुझे पर सली दींदा तू जब नगरा जंदा गैरतमंद मुसलमान हो जाते जिब्रील जो शान खुटे अत पूरी थी वही ना हाने होता बशर जे सरदार जे शान जी इब्तिदा दी थी डाटा न तो जे खुशी में चवना अया भी खुशी में चव अब्दुल जब्बार जे ज़बान के ताकत न है जो कलाक में आका जो शान खुटा ओ मुझो शहीद बाबो रहमतुल्लाह अलैह 40 साल पूरा जिंदगी जा अया भी 50 साल 12 साल में हो शुरू कई
सजी जिंदगी 40-45 साल खुदा जी जो कसम अजमत मुस्तफा बयान कंदे 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 साहबा जो शान आल बैत जो शान बयान कंदे कंदे जन्नत में पहुंचिए पहुंचो आल बैत जो शान फुटो साहबा जो कायनात जो सरदार जो शान वडो मुखे केड़ी ताकत अचो त जिब्रील का पुछो त जिब्रील आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बुधा तो सही जेदो सिदरतुल मुंतहा ते भी करो वही जो नजर गई जिब्रील चले तो मुझी नजर खुटी वही पर मिठे मोहम्मद करीम जी जुती मुबारक आया भी मथे पई वने तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा नारे तकबीर साइनल मथे में आवाज आए उदन या मोहम्मद उदन या अहमद उदन या खैर अल बरिया वेजो मुजा मोहम्मद वेजो मुजा अहमद वेजो समूरी मखलूक का भल्ला जो मोहम्मद सबनी का भल्लो सबनी का गोल वेजो तो अल्लाह फरमाए मुजा सोना चांद दे बुदो आखिरी गाली तो कायनात जे सरदार हे लफ्ज पढ़या केड़ा अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात चौन सैमा ज़बान सा हमद कया तुझो नाराहना तुझा पाक दामनी बयान करया तुझी ज़बान तोरे मियां नारा तुझा हुजन मुझा मौला हम तुझी तारीफ कया वेठो सही तो मुखे जान दियो रुकू कया तुझो सजदो कया तुझो इबादत कया तुझी मुझा मौला तो माल नो इन माल मा खैर सदका ज़कात तूने नालो तो नबी लफ्ज़ तो अल्लाह फरमाए मुझा दिल पर ज़बान सा हमद मुझो कने अस्सलामु अलैका अय्युहन नबी मुझा दिल पर मुझा सलामत रुकू मुझो कने सजदो मुझो कने व रहमतुल्लाह रब जी रहमत मुझा दिल पर जे बाजे माल मा अल्लाह जे नाले ते खर्च कने व बरकातहु अल्लाह माल में बरकत कंदो ये लफ्ज़ साइनल चया हुजूर के वरी उम्मत चौन अस्सलामु अलैना अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु ये नबी से पढ़ियो अल्लाह पढ़ियो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमत हाने नबी दो पढ़ो अस्सलामु अलैना अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहिस सालिहीन साईं तुझो रहमतू तुझो बरकतू तुझा सलाम तुझन सालिहन बानन में जेके मुजी उम्मत जा उनन जे मथा भी तुझा सलाम हुजन आज भी देखो हम तो अल्लाह जो कंदो पाक दामनी अल्लाह जी बयान कंदो उन जे मथा अल्लाह जी सलामती जेको रुकू रब जो कंदो सजदो यो रब जो वायदो त मुजी रहमत तस रब जो वायदो त जेको मुझे नाले ते खर्च कंदो मां रब बरकत कंदो नबी या जिब्रील पढ़ो जिब्रील को दे गुफ्तगू पढ़े छादो पढ़ो कह दो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु बशाहिदी दे दो अल्लाह का सिवा कोई माबूद कोने ए मां शाहिदी दे दो मोहम्मद अल्लाह दे बानो जो रसूल है अल्लाह फरमा सोना 50 वक्त नमाज घणा पढ़ो ना कल भी न था हां पढ़ने वाला पर मूसा जो सही 50 न पढ़ दई सही 9 दफा दिया 45 माफ करायूं आया मूसा जो सही 5 भी न पढ़ दई मां आजमायो बने मदीने जे अमीर फरमाए मूसा रब मां के जो तो जो मेराज होते आ तो जी उम्मत जो मेराज नमाज आई पढ़ंदा 5 त सवाब हाने मां समझा तो नमाज़न में भी कैटेगरी एकड़ा मुत्तकी बिया गुत्तकी एकड़ा पंजड़िया बिया वरी अठड़िया टिया वरी 360 अब ता के में हो अठड़ियन में हो पंजड़ियन में हो
या 317 हिकड़ा वरी अड़ा चंडरान जो ईद ते भी सजदो न अब हाँ नमाज पढ़ंदो आ वाइस जो बुधंदो हाँ मौली साहब जुमड़ो पढ़ंदो जुमड़ो अब मां दस्तावेज गाली में खणी घुमाव तो जेकरे छड़ो जुमो पढ़ो तो वो लिखी रियो साईं जुमो न घुसाइंदो सही है ना जुमो पढ़बो हाँ जे जुम्मो पढ़ो तो वो लिखी दो आलम सगोरन को लिखरा जाव 8 ॾींहं न पढ़ो भली पर इन सां इहा ॻाल्हि बि हेॾे इन सां इहा ॻाल्हि बि मां लिखराईंदो मां वटि मानी बि जुमे ते हेॾे मूं न तारसो मानी भी जुमे थी पर चो इंशाअल्लाह मानी खाओ था 5 वक्त नमाज वरी जुमे ते तो इंशाअल्लाह 5 वक्त पढ़ंदास केड़ा केड़ा सब पढ़ंदो ॾाढा नथा जो सुभान अल्लाह अल्लाह ने सबनी हथ क्या मौला ने सबनी के नमाजी पढ़ा क़यामत जे ॾिहाड़े हुजूर रहमतुल्लाह अलमीन जो हथुल मुबारक जो हौज़ कौसर जाम उन के मिलंदो जेको नमाजी होंदो अब मुडे न तारसो अब मुडे न तारसो मां बस खत्म कलम में साईं जन अची वियान जागो ऐं साईं जन वापस मोटा तो अल्लाह फरमाया मोहम्मद मुर उम्मत का करीमो सलास ओ मोजा मिठा मोहम्मद चवे ने तिन शख्स जी इज्जत कर अल आलिम आलिम जी इज्जत कयो अपने अम्मा जी इज्जत कयो कुरान जे हाफिज़ जी इज्जत कयो मदीने जमीर फरमाया अबू अम्मा राजी अल्लाह राजी अबू अम्मा नाराज अल्लाह नाराज ओ नौजवान पांजे अपने अम्मा जी खिदमत कयो अबू अम्मा राजी तो अल्लाह राजी अपने अम्मा के नाराज न कजो अल्लाह अल्लाह फरमाए जेको पांजे पी मां जे चेहरे के ॾिसे ऐं मुंहिंजो अबू अम्मा सराब रहमत कबूल कल हज उम्र जो सवाब मिली वेंदुसि साहबी तो जे अल्लाह जा रसूल जेको 100 दफा ॾिसे पाण फरमाए अल्लाह नाम अल्लाहु अकबर व अतयब पुत्र अल्लाह उन का भी वडो आ पाक आ अबे अम्मा जी इज्जत क्यों कुरान जे हाफिज़ जी इज्जत क्यों कुरान जे हाफिज़ इस्लाम जा झंडा ऐं आलिमन जी आलिम इन्नमा यस्सल्लाहु मिन इबादिहिल उलमा अल्लाह का बिजण वारा आलिम अब गाल बुधो बस खत्म तो क्या आलिम इशा जी नमाज पढ़ी सुमी पई वरी सुबह जी बा जमात नमाज पढ़ाए दर्स नहीं हेडो मुसलो खणी सजी रात जो नफल पढ़े अल्लाह फरमाए मुझा सोना इन आबद दी इबादत का वधी कमा अल्लाह के आलिम जी निंद प्यारी आलिम सा मोहब्बत कंदो जंजी जैसा मोहब्बत होंदी अल मरो मा मन हबो कमा काल पाण फरमाए जंजी जैसा मोहब्बत होंदी सा गड होंदो इते आलिम सा गड होंदो तो क़यामत जे ॾियारे उठंदो तो आलिम सा गड उठंदो इंशाअल्लाह जो उलमा सा साथ भी रींदास 2018 में जो इंशाअल्लाह वोट आलिमन के रींदास दींदो जेके देओ उहे तो खणो जेके देओ बटन न खयान मां समझाई न दींदा चवना दींदा से वही कोन मानू ता चवन मौलवी साहब मौलवी कामयाबी न थींदा वोट किए देओ अरे अबा कामयाब थियन या न थियन उहा रब जे हवाले आ तो पांजो ईमान बचाए वोट हक जे आलिम के दे उलमा मेहनत कन ते ही कानून ही निजाम मुस्तफा कायम थे जो इंशाअल्लाह वोट यो हिकड़ो जकरे आलिम के नहीं न आल हक जे बुलंदी जे लाए ए कुरान जे कानून जे लाए यो हिकड़ो तो जो वोट भी इंशाअल्लाह क़यामत जे ॾारे तो कमी उलमा सा साथ रहो अल्लाह से मुझे लफ्ज़ कबूल मंजूर फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी व मा तौफीक इल्ला